नेशनल ग्रिड में फनी ख़राबी सबब सिंध समेत समूरे मुल्क में बिजलीअ जो वॾो ब्रेक डाउन। केतिरनि ई शहरनि जी बिजली बंदि थी वई। गुडू थर्मल पावर हाउस जा भी बिजली पैदा कंदड़ समूरा यूनिट बंदि थियण सबब सिंध ऐं बलूचिस्तान जे अक्सर ज़िलनि जी बिजली मुअत्तल थी वई। इंतज़ामिया मूजिबि गुडू थर्मल पावर हाउस जी 16 यूनिट्स मां रुगो 6 यूनिट हली रहिया हुआ, जिन मां 832 मेगावाट बिजली पैदा थी रही हुई, जेके बंदि थियण सबब मुख़्तलिफ़ ज़िलनि जी बिजली बंदि थी आहे। वफ़ाक़ी हुकूमत बिजली जे ब्रेक डाउन जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। 4 ॾींहनि में रिपोर्ट ॾियण जी हिदायत। तवानाई वारे वज़ीर खुरम दस्तगीर चयो आहे त बिजली जो ब्रेक डाउन मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रिपिंग सबब थियो। प्लांट्स जी बहाली में कुझु कलाक लॻी सघनि था। राति ताईं बिजली मुकमल तौर बहाल थी वेंदी। जामशोरो ऐं कराची में हिक ई वक़्तु बिजली बंदि थियण सम्झ खां ॿाहिरि आहे। जांच कराए रहिया आहियूं। रिपोर्ट अचण बाद ई ख़बर पवंदी। के इलेक्ट्रिक कराची शहर जी बिजली हुई बंदि थियल बिजली बहाल करण में नाकाम। शहर जा अक्सर इलाइक़ा अञा ताईं बिजलीअ खां महरूम। के इलेक्ट्रिक शहर में बिजली बंदिश जो सबबि क़ौमी गेट खे करार ॾेई छॾियो। तर्जुमान चयो आहे त जामशोरो ट्रांसमिशन लाइन ट्रिप थियण सबबि के इलेक्ट्रिक जा बिजली घर बंदि थिया। बिजली बहाल कराए रहिया आहियूं। के इलेक्ट्रिक जे CEO जा गिरफ़्तारी वारंट्स जारी थियण बाद अमलदार सिंध हाईकोर्ट में पेश। के इलेक्ट्रिक अमलदारनि अदालत खे ॿुधायो त समूरे मुल्क जी बिजली बंदि आहे। सिंध हाईकोर्ट जे बिजली के इलेक्ट्रिक जे करे बंदि नाहे। जस्टिस सलाउद्दीन रिमार्क्स ॾिना त सिंध हाईकोर्ट के इलेक्ट्रिक खे माहवार 60 लख रुपया बिजली जी मद में ॾींदो आहे। बिजली न हूंदी त अदालतूं कीअं हलंदियूं, जजिस कीअं कमु कंदा। पानी ऐं तवानाई बाबति सेनेट जी स्टैंडिंग कमेटी के इलेक्ट्रिक जे CEO जी गिरफ़्तारी जो हुकुम जारी करे छॾियो। चेयरमैन सैफुल्ला आबड़ो सवाल कयो त मुल्क जी ॾाखणे इलाइक़नि में बिजली छो ऐं कीअं ट्रिप थी। कराची में बिजली जो निज़ाम लगातार ख़राब आहे, जंहिंखे बहितर बणाइण लाइ कहिड़ो कमु थियो आहे। शाह पावर डिवीज़न जे के इलेक्ट्रिक जे करप्शन में शामिल आहे। कमेटी पारां तवानाई वारे वज़ीर खे बिजली जी ब्रेक डाउन ते ब्रीफिंग ॾियण जी हिदायत। घर वज़ारत कराची में थींदड़ मकानी चूंड ऐं मुल्क में थींदड़ नंढी चूंड लाइ फ़ौज, FC ऐं रेंजर्स मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी घर वज़ारत फ़ैसिले खां इलेक्शन कमीशन खे बि आगाह करे छॾियो। ख़त मूजिबि कराचीअ में 23 अक्टूबर ते रिथियल मकानी चूंड लाइ पाक फ़ौज क्विक रिस्पांस फोर्स जे तौरु मौजूदु रहंदी।
चोरनि खे एनआरओ ॾींदड़ मुल्क जो सभ खां वॾो गद्दार आहे। सवात ऐं कबाइली इलाइक़नि में दहशतगर्दी जी ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत आहे। मर्दान में जलसे खे ख़िताब कंदे पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त शाह आज़म सवाती दहशतगर्द आहे जो खेसि कपड़नि खां आजो करे तशदुद कयो वियो। को बि इदारो ग़लति फ़हमी में न रहे त तशदुद करे वफ़ादारियूं तब्दील कराए सघे थो। इलेक्शन कमिश्नर सां गॾिजी हिन नंढी चूंड में धांधली जो मनसूबो तयारु कयो आहे। 10 खां 15,000 जाली वोट हुजण बावजूदि हिननि खे शिकस्त ॾींदासीं। बॉर्डर वफ़ाक़ ते जे कंट्रोल में आहिनि त दहशतगर्द कीअं पाकिस्तान में दाख़िल थी रहिया आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां पाकिस्तान में नई मुक़ररु थियल स्विट्ज़रलैंड जे सफ़ीर जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद ते स्विट्ज़रलैंड जे सफ़ीर जा तोरा मञिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां शाम में पाकिस्तान जे नामिज़ सफ़ीर एयर मार्शल रिटायर्ड शाहिद अख्तर जी मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ऐं शाम जा मज़हबी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। शाम सां तालीमी ऐं वापारी लाॻापनि खे हथी ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जे अदालत और जज खे धमकियूं ॾियण वारे 2 केसनि में पीटीआई इमरान खान जी ज़मानत पकी करे छॾी। इस्लामाबाद जी अदालत में ज़ाती हैसियत में पेश थियो। पब्लिक प्रोसिक्यूटर ज़मानत जी मुखालफ़त। अदालत 50,000 रुपयनि जी मसलकनि एवज़ इमरान खान जी ज़मानत पकी कई। किसने की है? ये एफआईआर मुझ पर जो तशद्दुद किया जुर्म में किया गया, कानून की पासदारी नहीं। स्वाति साहब किस जुर्म में गिरफ्तार किया गया? ट्वीट करने पे पीटीआई अगवान आज़म सवाती 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते एफआईए हवाले। वफ़ाक़ी जांच इदारे आज़म सवाती खे इस्लामाबाद जी अदालत में पेश करे रिमांड वरितो, जॾहिं त अदालत आज़म सवाती खे 2 ॾींहनि जी रिमांड ते एफआईए हवाले कंदे मेडिकल चेकअप करण जो हुकुम ॾिनो। वफ़ाक़ी हुकूमत इम्कानी लॉन्ग मार्च ते पीटीआई चेयरमैन इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालती दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। घरू वज़ारत पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त सुप्रीम कोर्ट इमरान खान खे पुरअमन एहतजाज जी इजाज़त ॾिनी हुई। इमरान खान हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद ते चढ़ाई जा ऐलान करे रहियो आहे। अदालत खे इस्तदा आहे त इमरान खान जे एहतजाज ऐं धरणे जे हवाले सां पंहिंजी हुकूमत ते अमल दरामद यकीनी बणाए। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 3 करोड़ खां वधीक ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ खे हुकूमत लाइ वॾो चैलेंज करार ॾींदे चयो आहे त माहौलियाती तब्दीलीअ में पाकिस्तान 1% बि ज़िम्मेवार न आहे। उन बावजूदि पाकिस्तान खे वॾो नुक़सानु थी रहियो आहे ऐं हिकु हिसो ॿुॾी चुको आहे। हेल ताईं $30 अरब खां वधीक नुक़सानु थी चुको। ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण ते आलमी बिरादरी जा थोराइता आहियूं। काज़किस्तान जे शहर आस्ताना में एशिया में एतमादी साज़ी जे क़दमनि जे हवाले सां सरबराही इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान ईंदड़ नस्ल खे पुरअमन माहौल ॾियण लाइ भारत सां नतीजा ॾींदड़ ॻाल्हियूं चाहे थो। वलल कश्मीर में भारती ज़ुल्म ख़तमु थियण ताईं अमुन क़ाइमु न थींदो।
नूरियाबाद में बस के बाहि लगण सबब सड़ी फौत थियल केन शाह वासी 18 बोर मुतासिरन जे अबाणे ॻोठ में जनाज़ निमाज़ बाद तदफीन कई वई। जनाज़ निमाज़ में इलाइक़े वासियुनि जी वॾी अंग में शिरकत। हिक ई ॻोठ मां 18 जनाज़ा खॼण ते सोग वारो माहौल रहियो। गुज़िरियल ॾींहुं कराची खां वापसि ईंदड़ बोर मुतासिर सानी जो शिकार थिया हुआ। कराची जा अहम रस्ता बरसात खां पोइ मरमत न थियण सबब गाॾियूं हलाइण जहिड़ा न रहिया। एमेजना रोड, यूनिवर्सिटी रोड ऐं बलोच पुल खां डिफेंस ॾांहुं वेंदड़ रोड ते केतिराई फुट वॾा खॾा हुअण सबब गाॾियूं हलाइण मुश्किल थी वियो। मिटी ऐं धूड़ बि शहरनि जो साह खणण महाल करे छॾियो। सिंध हाईकोर्ट कलोई ऐं ॾाहिली में नारियुनि सां ज़्यादती जवाबदारनि जो 164 जो बयान रिकॉर्ड कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाईकोर्ट में ॿुधणी दौरान DIG मीरपुर ख़ास ऐं SSP थरपारकर पेश पुलिस अमलदारनि नारियुनि सां ज़्यादती वारनि वाक़िअनि बाबति रिपोर्ट चीफ जस्टिस जे चैम्बर में पेश। SSP थरपारकर ॿुधायो त ॾाहिली में नारी सां ज़्यादती केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। चीफ जस्टिस जवाबदारनि जो जुडिशियल मैजिस्ट्रेट आडो 164 जो बयान रिकॉर्ड करण जो हुकुम ॾिनो। कलोई में ज़्यादती बाद नारी मिसमात गुलशाना सुमरो आपघात करे छॾियो हो। चीफ जस्टिस मोहम्मद अली एम शेख अखबारनि में शाया थियल ख़बरुनि जो पाण मुरादो नोटिस वरितो हो। नौशर फिरोज जी अदालत PPMPA शहनाज अंसारी जी क़त्ल केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। मॉडल क्रिमिनल कोर्ट शहनाज अंसारी जो फ़ैसिलो 27 अक्टूबर ते ॿुधायो वेंदो। 2.5 साल अॻु दरिया खान मरी वेझो PPMPA शहनाज अंसारी खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। FIA कंपोजिट सर्किल जे शिकारपुर में कार्रवाई। खुर्दपुर जे इल्ज़ाम हेठि नेशनल बैंक शिकारपुर जा 3 ऑफिसर गिरफ़्तार। FIA मूजिब कार्रवाई दौरान 3 ऑफिसर्स सुहेल अहमद भुट्टो, रियास अहमद पीछुओ ऐं निसार अहमद कहेरी खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार जवाबदार बैंक कस्टमर्स जा 4 करोड़ रुपयनि जा सोना ज़ेवर ख़रीद करण मुलविस आहिनि। FIA क्राइम सर्कल जे सखर में कार्रवाई। जालसाज़ी जे इल्ज़ाम में सोन जे 2 वापारियुनि अनवर ऐं आदिल भट्टी खे गिरफ़्तार करे वरितो। केस में जे मतन मूजिब जाली सोन जे रसीदनि ज़रिए निजी बैंक खां 2 करोड़ रुपयनि खां वधीक कर्ज़ वरितो वियो। ऐं जोही वेझो 2 धुरनि में झेड़ो फायरिंग में नौजवान मार थी वियो। ॻोठ गज़ियाणी में घिटीअ जे लंघ तां लुंड बिरादरी जे 2 धुरनि में तकरार तां फायरिंग करे ख़ालिद लुंड क़तल। कोटकी वेझो कच्ची जे आंधल सुंदराणी वारे इलाइक़े में नसीराणी ऐं सुंदराणी बिरादरी जे 2 धुरनि में तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे अहमद नसीराणी मार थी वियो।